अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आवाज़ मेज़बान रुबी अली प्रोग्राम यादगिरियूं से गॾु लतीफ़ जी नगरी ऐं सिंध धरती ते जनम वठंदड़ सनम मारवी साहिबा जे घर वञी रहिया आहियूं। अस्सलाम वालेकुम। आबिदा परवीन सदिन में हिकड़ो नालो पैदा थींदो आहे। ताण वञा भेनरे जॾहिं मुंहिंजो चरखो चयो ना करे आऊं कीअं ताण वञा भेनरे। मां ख़त्म थी वियसि, बस हाणे मुंहिंजो छा थींदो, हाणे ख़त्म, बस मां मुंहिंजी ज़िंदगी ख़त्म आहे। जॾहिं तॾहिं ॾिस जा यादगिरियूं संभाल कम